ॾाढो मज़ो ईंदो। हिनखे मां सिंधी सेखारी आहे। ये पाण खे मोतबर थो सम्झे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, तव्हां दोस्तनि जी मोहबत जो बेहद शुक्रगुज़ार आहियां जंहिं एतिरो सुठो रिस्पॉन्स ॾिनो मूंखे यूट्यूब चैनल लाइ। ऐं असांजी जेको सिंधी व्लॉग्स कयूं पिया, जेके वीडियो व्लॉगिंग कयूं पिया सिंधी में, असां पंहिंजे सिंधी भाइरनि खे इहे शयूं ॾेखारणु चाहियूं था जेके ॿाहिरि नथा निकिरी सघनि, जेके उते ई आहिनि पंहिंजे घरनि में ई रही करे ॿाहिरि तफ़री करे सघनि था। असां जेकी महिनत कयूं था असां तव्हां दोस्तनि लाइ कयूं था ऐं तव्हांजो प्यार असांखे भरपूर मिले थो। असांखे अञा तव्हांजो वधीक प्यार खपे। अगरि असांजी वीडियो तव्हांखे पसंदि अचे थी त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, असांखे फॉलो कयो ऐं असां इंशाल्लाह तव्हांखे पाकिस्तान जूं बहितरीनु जॻहियूं जेके आहिनि उहे घुमारींदासीं। अॼु असां तव्हांखे हिकु अहिड़ी ख़ूबसूरत जॻह ते वठी वेंदासीं जंहिंमें तव्हां इंशाल्लाह भरपूर इंजॉय कंदव। ऐं असां सां गॾु उहे साॻा ई दोस्त असां सां गॾु आहिनि ऐं कुझु ॿिया दोस्त असां वटि आहिनि जंहिंमें मक़सूद ज़हरी भाउ आहे, ही हबचोकी खां आहिनि ऐं शेरदिल त आई आहे असां सां गॾु। ऐं उन खां अलावा मास्क पायो, कोरोना न फैलायो। मास्क पायो, कोरोना न फैलायो। वाक़ई में मास्क ज़रूरी आहे भाऊ, मूं वटि बि आहे लेकिन फ़िलहाल गाॾी में आहियां। ऐं उन खां बाद में असां जिते वञी रहिया आहियूं त इंशाल्लाह उते तमामु बहितरीनु हिकिड़ो माहौल आहे ऐं असांजो अॼु वारो व्लॉग्स जेको आहे हितां ई रवानगी आहे पंहिंजे घरां ई कराची मां, जोहर खां। हाणे असां वञी रहिया आहियूं हबको वारे पासे खां। इंशाल्लाह उते जेको रस्ते में हूंदो इंशाल्लाह जेके दोस्त असां सां गॾु जॉइन कंदा उहो बि तव्हांजे साम्हूं ईंदा। ऐं उन खां बाद में तमामु बहितरीनु अॼु असांजो हिकिड़ो सिस्टम रखियलु आहे ऐं असां भरपूर इंजॉय कराईंदासीं ऐं इफ़्तारी असां जेकी कंदासीं उहा इंशाल्लाह समुंड जे किनारे ते कंदासीं। मिलूं था। नेवल कॉलोनी पहुची चुका आहियूं। असां पंहिंजे दोस्त शम्स जो सामान खणंदासीं, उहो गाॾी में रखंदासीं, इंशाल्लाह पोइ अॻिते निकिरंदा। हीउ शम्स जो घरु आहे। हाणे जहिड़े टाइम निकिरे ये असांजो दोस्त आहे शम्स। अस्सलाम वालेकुम, खैरियत से? ये हमारे दोस्त है शम्स। वालेकुम सलाम। बेटे रखो, डिग्गी खोल यार, डिग्गी खोलते हैं। डिग्गी के अंदर चलते। शम्स भाई को हम वेलकम करते हैं। अदाल शम्स भाई के वेलकम चऊं था। बिल्कुल असांजो व्लॉग सिंधी आहे। सो शम्स भाई इंशाल्लाह सिंधी ॻाल्हाईंदो। इंशाल्लाह। तव्हांखे सिंधी अचे थी न? थोड़ी 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 अचे थी। असांजा दोस्त ॿिया अची विया आहिनि, ही ॾिसो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। असां अॼु निकिता नंढे टूर ते। असां सां गॾु वेठो आहिनि मक़सूद ज़हरी, शम्स, काशिफ सूरी ऐं वज़ीर अहमद गायो, शेरदिल गाओ। दोस्तों मां तव्हां सां प्रॉमिस कयो त हिनखे मां सिंधी सेखारे रहंदुमि। ॾिसो काफ़ी सिंधी सिखी वियो आहे। हाणे काशिफ खे वधीक इहो जेको माना इहो सॼो असां ज़िम्मो ॾिनो आहे, ज़िम्मेवारी काशिफ खे ॾिनी आहे त हिन जे पाड़े में रहे थो, हिनखे मुकमिल सिंधी सेखारे आमिन खे। ऐं हाणे जेको आहे असां वटि ॿियो दोस्त आहे शम्स भाई।
हे सऊदी अरब में रही है 8 साल, हिन खे अरबी फुल ईंदी आहे। अरब खे बि शेखन खे बि सिंधी सेखारे वठे। यार तव्हां सिंधी में ॻाल्हायो न शम्स भाई, आपको सिंधी नहीं आती? थोड़ी थोड़ी आती है, आपको ॻाल्हाइण ज्यादा नहीं जेकी तोखे आती। समझ में अचे थी तूं उहा ॻाल्हाए न। यानी हे असांजो टूर, हिन टूर में असांजो जेको आहे त वधीक ज़िम्मेवारियूं असांजूं शम्स भाई ते हुयूं। हिन असांजी इफ़्तारी जो सॼो बंदोबस्तु कयो। गाॾी वॾी असांखे मिलणी हुई पर उहा कोन मिली, नंढी गाड़ी में एडजस्ट कयो आहे सभु। ऐं शेड्यूल ऐसे करो ना, विक्ट्री दिखाओ इसको। हाँ वाह, विक्ट्री हिननि खे ख़ुदा जी गार पए, उतां हिननि मूंखे खयो आहे त हलूं था टूर ते, हिते ईअं थो लॻे अॻवा कयो हे हालत आहे। बसि यार छा कयूं, असल में अला ॾींदव त अला गाॾियूं ॾींदव। असल में ज़्यादा मज़े वठण लाइ जेको आहे त मतिलबु कि थोरी तकलीफ़ बर्दाश्त करणी पवंदी आहे। थोड़ी घणी इलाही तकलीफ़ इलाही। करणु पवंदी। असां हाणे नेवल खां निकिरी चुका आहियूं। हाणे असीं वञूं था हबको वारी साइड। हबको जो सी वी ओ तमामु बहितरीन आहे, जिसे असां साफ़ सुथरो आहे बिल्कुलु। उते असां पंहिंजो इफ़्तारी जो बंदोबस्तु कंदासीं इंशाल्लाह। असां सां गॾु रहो, असां तव्हांखे इंजॉय कराईंदासीं। ईअं लथा आहियूं रईस गोट। हाँ, रईस गोट है। इतना फ्रूट कराची का एंड है। कराची और उसका दरमियान का रास्ता है। कराची और बस एंड है, बलूचिस्तान का कराची का एंड है। अचो त फ्रूट वठो। भाव के साथ चोसी तो पंहिंजी आवाज़ में कोई सुठो गानो ॿुधाए। चए तो रमज़ान आहे, हलो बाबा गानो छेड़ो से तू मौलूद ॿुधाए। मौलूद असे न मौलूद है, मौलूद छा ॿुधायूं? बाबा कोई नात ॿुधाए। ना आदा ये पाण के मोतबर तो समझे। मोतबर न तो समझा बाबा। हींअर जेको सो मां थोरो रोज़े में आहियां, बस जीअं रोज़ो कोन्हे तो चार्ज थी वेंदो, मां कंदुसि। ही थोड़ो रोज़े में आहे, असां सभु पूरा रोज़े में आहियूं। थोरो घणो रोज़ो पोइ बि हुजे न। आम होॾिस एग्जैक्टली प्लेस पे पहुंचने के बाद सिंधी हम सिंधी में किस तरह बोलेंगे? बोली कुछ हिंदी में ॻाल्हाए न यार। पहुंचण वारा आहियूं। थोड़े टाइम में असां पुॼंदासीं पंहिंजो पॉइंट ते, जितां असांखे अफ़्तारी करणी आहे। सहिलो समंदर जो किनारो आहे। इन पॉइंट जो नालो छा आहे? इन पॉइंट जो नालो आहे हबको पावर प्लांट बीच। हबको पावर प्लांट बीच इंशाल्लाह तव्हांखे घुमाईंदासीं। ॾाढो ख़ूबसूरत बीच आहे इंशाल्लाह। असीं सभु दोस्त अॼु स्पेशली इन करे निकिता आहियूं त असां हुते तफ़री बि कंदासीं, इफ़्तारी बि उते ई कंदासीं। असां पाण सां गॾु इंशाल्लाह तव्हांखे बि इंजॉय कंदासीं। असां तव्हांखे ॾेखारणु चाहियूं था त असांजो पाकिस्तान केतिरो ख़ूबसूरत आहे ऐं इन ख़ूबसूरती जो मज़ो असां तव्हांखे घर वेठे ॾियणु चाहियूं था ऐं तव्हां इंजॉय कंदो इंशाल्लाह।
चल बना दोस्तों असी हिन टाइम आयूं हब्को वारे बीच ते इंतहाई साफ़ सुथरो ऐं बहितरीन ये ॾिसो था ये सभु मच्छरनि जी बेड़ियूं आहिनि जिते मच्छी वग़ैरह फसींदा आहिनि ऐं अॼु असांजो इंतज़ाम बि इफ़्तारी जो हिते थींदो इंशाल्लाह। अची रही है असीं पहुची चुका आहियूं बीच ते ही पोयां तव्हां ॾिसी सघो था त माना हितां जा जेके मछेरा आहिनि उन्हनि जूं बेड़ियूं आहिनि जेके माना हिते समुंड में अची करे पंहिंजो इंजॉय कंदा आहिनि मच्छी वग़ैरह पकड़ंदा आहिनि दोस्त सां इंजॉय कनि था ऐं तमामु बहितरीनु जेको मंज़रु आहे हितां जो ऐं उहो बि शाम जो मंज़रु ऐं असां इफ़्तारी बि अॼु हिते ई कंदासीं अॼु ॾाढो मज़ो ईंदो हिन खे मां सिंधी सेखारी आहे पर थोरो हेॾे थी न पाणी में किरी न पियो। आमिन भाई केतिरी सिंधी सिखी आहे? थोरी थोरी सिंधी सिखी आहे। हिते मच्छी जी इलाही मतिलबु के आहे खुशबू आहे मतिलबु की हिते मच्छी तमामु ज़्यादा हूंदी आहे शिकार लाइ ही तव्हां ॾिसो था ही जेको आहे साफ़ ऐं पथरीलो जेको आहे समुंड जो किनारो आहे जेको ऐं पाणी बि माशाल्लाह तमामु साफ़ु आहे हितां जो हिन खे चवंदा आहिनि हब्को सी व्यू मतिलबु हब्को बीच मतिलबु के जीअं हब चौकी वारी जेकी चौरंगी ईंदी आहे उन खां 3 किलोमीटर अंदरि हब्को पावर प्लांट आहे उन पासे रस्तो निकिरंदो आहे ऐं हुते जेको आहे त माना हब्को पावर प्लांट खां जेको आहे थोरो पहिरियां हिकु ॿियो चौक ईंदो जेको सिर्फ़ु समुंड वारे पासे ईंदो ऐं हिकिड़ो जेको रस्तो आहे उहो सिधो ई हब्को वारे पासे लॻंदो तो जेके बि दोस्त इन पासे अचणु चाहिनि ॾाढी ख़ूबसूरत जॻह आहे ऐं तमामु बहितरीनु ख़ामोशी ज़बरदस्त अचो त हाणे इफ़्तारी कयूं था। अफ्तारी के मज़े और बीच साइड पे बड़े मज़ेदार तरीके से अफ्तारी तैयार करेंगे अब हम यहाँ इंशाल्लाह और उसके बाद फिर यहाँ खाई जाएगी। क्या चीज़? वो नहीं नाराज होता उसको भले कुछ भी बोलो वो दोस्त है। अबे बैठ ना तू कहाँ है? वो नाराज हो या ना हो आप क्यों नाराज हो?
फॉलोअर्स के लिए कुछ कहना चाहेंगे? दोस्तों असांजी कोशिशि कंदा आहियूं अॼु असांजो हिकिड़ो प्रोग्राम ठहियलु हुयो त हिते हमको बीच ते अची करे असां तव्हां सां जेको माना हीउ जेको मंज़रु शेयर कंदासीं ॾाढो ख़ूबसूरत मंज़रु हाणे स्टार्ट में बाक़ी 10 मिंट पिया आहिनि इंशाअल्लाह रोज़े खां पोइ वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी ऐं असां दोस्तनि खे हिकिड़ो वरी बि चवंदासीं त असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ ऐं असांखे असां जेके अॻियां जेके मंज़रु पेश करण वारा आहियूं उन्हनि खे ॾिसण लाइ तव्हां असांजो जेको यूट्यूब वारो चैनल खे सब्सक्राइब कयो